ऐं दे वर शॉक्ड। त मूं चयोमांनि त 4,500 रुपया, सुहिणी गौर कयो, 4,500 रुपया 3 महीननि खां पोइ मिलनि था हिकिड़ी औरत खे। 1,500 रुपया महीनो, 1,500 रुपया महीनो माना 50 रुपया रोज़। उन्हनि खे ॿुधायो मुंहिंजो 50 रुपया रोज़ माना 47 सेंट, ऐं 50 रुपया रोज़ जो गुल सेंटर ते जेको फ़क़ीर बीठो आहे न, सो 250-300 रुपया रोज़ कमाईंदो आहे। वाधूवा ते जेको खदड़ो फ़क़ीर बीठो हूंदो आहे, ताड़ी बि वॼाईंदो आहे, उहो बि 300 रुपया शाम जो घर खणी वेंदो आहे। ऐं सिंधी न्याणीअ जे लाइ उहो जेको फ़क़ीर गुल सेंटर वारो बीठो आहे, उन खां बि 10 हिसो घटि, 4 हिसो, 5 हिसो 50 रुपया। हुन लाइ लठियुनि जो ज़ीपट आहे, वार पटिजनि पिया, पुलिस कुटे पई सिंधी माण्हुनि भेणुनि खे। त इन करे पीपल्स पार्टी संद सां अहिड़ो हशर कयो आहे जहिड़ो आउं पूरी ज़िमेदारी सां चवां थो, अहिड़ो न अयूब कयो, न यहया कयो, न ज़िया कयो, न मुशरफ कयो, न नवाज़ शरीफ़ कयो, न ग़ुलाम इसाक़ ख़ान कयो, न जाम सादिक अली, न महर, न अरबाब रहीम, न मुज़फ़र शाह।